नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मुमल जी माड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त शहीद इरशाद रांझियाणे जे बेरहमाने क़त्ल ख़िलाफ़ सिंध जे ॿिनि शहर जीअं मुमल जी माड़ी में पिण सख़्त ग़म गुस्से जी लहर छायल है। मुमल जी माड़ी सिविल सोसाइटी जे अॻवान शाह ख़ालिद महराण सिंधी लियाकत बोज़दार जी अॻवाणी में एहतजाज मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहि ॾेई शदीद नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन इरशाद रांझियाणे जे क़ातिल रहीम पठान जी फाही जो मुतालबो कंदे दहशतगर्द अफ़गाननि खे फौरी तौर सिंध मां नेकाली ॾियण जो मुतालबो कंदे अॻवान चयो है त पाकिस्तान ठाहींदड़ सिंधी क़ौम खे एतिरो चिपाटियो वञे पियो जो उहे रियासत में बेज़ार थी वञनि। सिंधियुनि खे हर सतह ते नज़रअंदाज़ करण वारी पॉलिसी तुर्क करे सिंधियुनि खे बेमौत मारण जी रोज़ ख़त्म कई वञे। हिननि वधीक चयो त सिंधियुनि खे कराची मां बेदख़ल करण जी हर साज़िश जो मुक़ाबिलो कंदासीं। मुज़ाहिरीन हिन मौक़े ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हुकूमत ऐं इंसानी हक़ूक़ जी तंज़ीम खां मुतालबो कयो त शहीद इरशाद रांझियाणी समेत सिंधियुनि जे अलमनाक शहादतनि जो आला सतह ते नोटिस वठी क़ातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।